मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर जानण फ़क़ीर मौजू मटियारी वेझो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे पार्खो ऐं रागी फ़क़ीर ग़ुलाम हैदर निज़ामानी जी 12वीं वरसी निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी जी शुरूआत लतीफ़ी राग सां कई वई, जॾहिं त सूफ़ी फाउंडेशन पाकिस्तान जे सदर अली ॾिनो ख़ान निज़ामानी लतीफ़ जे रागी फ़क़ीर हाजिर निज़ामानी जे अॻवानी में फ़क़ीरनि, अक़ीदतमंदनि ऐं शेरनि वफ़द जी सूरत में फ़क़ीर ग़ुलाम हैदर निज़ामानी जे मज़ार ते गुलनि जी चादरूं चाढ़े दुआ घुरी। वरसी जे मौक़े ते ॻोठ फ़क़ीर ग़ुलाम हैदर निज़ामानी में अदबी महफ़िल पिणु मुनक़द कई वई, जंहिंमें सिंध जी कुंड कुर्च मां वॾी तादाद में नाले वारनि सुघड़नि अदीबनि, शाइरनि, सियासी समाजी शख़्सियतुनि मोहम्मद हसन चौहान, ग़ुलाम जतोई, मंठार बुगियो, उम्मीद अली फ़क़ीर, पहलवान ज़रदारी, मोहसिन अली लाखो, हाजी अली बख्श मल्ला, ख़ालिद जमाली, अली अकबर निज़ामानी ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते आयल महिमाननि फ़क़ीर ग़ुलाम हैदर निज़ामानी खे ज़बरदस्त ख़राजी तहसीन पेश कंदे चयो त फ़क़ीर ग़ुलाम हैदर निज़ामानी लतीफ़ जो पार्खो ऐं रागी फ़क़ीर हो, जंहिं पंहिंजी समूरी ज़िंदगी लतीफ़ सरकार जी सहन में संदसि ड्यूटी ॾींदे गुज़ारी। हुन चयो त फ़क़ीर ग़ुलाम हैदर सिंध जे सक़ाफ़त औताक़ी कचहरी खे पिणु वॾी हथी वठराई। संदसि इन औताक़ी कचहरी जो तसलसल अञा ताईं जारी आहे।